राम। एक बार नारद महाराज पांडवन वट हुआ, चयूं कोई कथा ॿुधायो असांखे। उन्हनि कथा ॿुधाई। ध्रुव महाराज जी, प्रहलाद महाराज जी। जेॾीमहिल कथा ॿुधाई, परम भागवत युधिष्ठिर महाराज रोअण लगा, गदगद थी विया। तैयारी हली रही, राजसूय यज्ञ जी अञा न थियो हो। उन खां पहिरियों जी ॻाल्हि। भगवान श्याम सुंदर भी उते हुया। जेॾीमहिल प्रहलाद महाराज जी कथा हली, ध्रुव महाराज जी, त ॾाढो रोवन युधिष्ठिर महाराज। नारद जी पुछनि था, तव्हां रो छो था? हे भक्तनि जी त कथाऊं अहिड़ी अमृत भरियल आहिनि। आहा, जेतिरा बार ॿुधो ओतिरा बार रस वधंदो वेंदो। लेकिन युधिष्ठिर चवनि था, मूंखे त कथा ॿुधी त ॾाढो आनंद आयो, पर हिकिड़ी आत्मग्लानी थी, पीड़ा थी कि तव्हां चओ था 5 साले में ध्रुव महाराज के दर्शन थिया, 5.5 साले में। हा महाराज। प्रहलाद महाराज के 5 साले में। हा हा महाराज। दुख मूंखे इन ॻाल्हि जो आहे कि मुंहिंजी 55 साल उमिरि थी वई आहे, 55 इयर्स, अञा ताईं मूंखे दर्शन न थिया। रोअनि था। नारद जी मुस्कुराइनि था। हिते जीअं वेठा आहिनि युधिष्ठिर महाराज, वो शिव भगवान जगह ते श्री कृष्ण भगवान वेठा आहिनि, जाते श्री कृष्ण भगवान जो विग्रह। श्री कृष्ण ॾिसनि था नारद जी खे। भगवान जी आज्ञा कोन्हे, नारद महाराज रही न सघिया। चवनि था, छा था चओ धर्मराज, तव्हां भगवान जो दर्शन न कयो आहे? न, काथे कयो आहे दर्शन? 55 साल उमिरि थी वई। उहो ई त रोआं थो कि भक्तनि खे 5 साले में भगवान दर्शन ॾिनो, मूंखे 55 में न, जीवन अजायो हली वियो। नारद जी चवनि था, न न, तव्हां हिकु बार न भगवान जो कई बार दर्शन कयो आहे। मां दर्शन कयो आहे। हा, भगवान सम्झी विया त पोल पट्टी खोलींदो। लेकिन भक्त जो प्रेम, भक्त खे भगवान सां मिलाइण जी लगन रही न सघिया। अरे उहे काथे आहिनि भगवान? चई हिन महिल बि आहिनि, हिते ई महल में आहिनि, तव्हांजे साम्हूं आहिनि। ॻोल्हण लॻा, उन्हनि त कॾहिं कल्पना न कई। नारद जी देर न कयो, मूंखे ॿुधायो काथे आहिनि भगवान। भगवान ॾिसनि था नारद जी खे। भगवान सां करे ॾिसनि था त नारद जी नज़रियूं चुराए छॾियूं कि मां नज़रियूं न मिलाईंदुमि भगवान सां, मतां मना न कर। चओ हरे राम। नज़रियूं मिलायूं, भगवान इशारो कयो त मां मजबूर थी वेंदुमि। भगवान खां नज़रियूं चुराए छॾियूं। नारद जी नज़रियूं हेठि करे युधिष्ठिर महाराज खे ॾिसी चवनि था, अयम श्री कृष्ण, हे ई परमात्मा अथई, हे बीठो अथई भगवान। आहा, युधिष्ठिर महाराज हिन महिल ताईं त पंहिंजे नंढे भाउ जे रूप में ॾिसंदा हुआ। हा, हिन महिल ताईं उनखे पंहिंजे नंढो भाउ सम्झंदा, उहे हलंदा हुआ, आशीर्वाद ॾींदा। हाणे स्मृति अची वई, स्मृति लब्धा, अखियूं भरिजी आयूं, हथ जुड़ी विया। ॾाढी बढ़िया ॻाल्हि चई युधिष्ठिर महाराजनि। चवनि था, नारद जी हिननि सां त मां 1000 बार मिलियो आहियां, गले मिलियो आहियां, लेकिन मां हमेशह भाउ जे मित्र वांगुरु, पंहिंजे नंढे भाउ वांगुरु हिनखे आशीर्वाद ॾिनी आहे, वती करी न आहे। अॼु पतो पियो कि हे भगवान आहिनि। वाकई मां हिननि जा दर्शन एॾा बार कया आहिनि ऐं मां आश्चर्यचकित बि थियो आहे कि जेकी लीलायूं भगवान श्री कृष्ण कयूं, उहो त देवता जी बि ताक़त न आहे। कीअं क़दम क़दम ते हिन असांजी रक्षा कई आहे। लेकिन उन भगवान जा दर्शन कंदे भी मां दर्शन करे भी समझी न सघियुमि कि भगवान आहिनि। तव्हां जहिड़ा संत सतगुरु मिलिया त पतो पियो कि हे ई भगवान आहिनि जिन जो दर्शन मां करे चुको आहियां। परिचय तव्हां करायो, मिलियल भगवान भी मूंखे समझ में न आया, पर जॾहिं तव्हां जहिड़ा संत आया त पतो पियो त हे ई भगवान आहिनि ऐं भगवान मिली आहे। चओ हरे राम, हरे कृष्ण। त प्राप्त शय के, वस्तु तत्व के भी असां न सुञाणंदा आहियूं। कोई ज्ञानी मिलंदो आहे, पहचान कराईंदो आहे त पतो पइजी वेंदो आहे हे कांचन आहे, हे हीरो आहे। त अहिड़ी तरह सां पतो पइजी वियो त कोई साधारण मनुष्य न आहे, हे परमात्मा आहे।